الله نحمده ونستعينه من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له أشهد أن لا إله إلا الله وأن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم لقد كان لكم في رسول الله أسوة حسنة لمن كان يرجو الله واليوم الآخر وذكر الله كثيرا اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي अल्लाह पाक जा बेहद वसा एहसान इनाम मुझे तव्हां मथां मालिक जा कुर्ब ऐं करम जे मालिक मूंखे अव्हांखे समिटनी करण जो की महफ़िल में हाज़िर की तौफ़ीक़ बख़्शी जंहिं रब तौफ़ीक़ बख़्शी आहे उन रब खां सवाल आहे मुंहिंजो तव्हांजो अचणु वेहणु ॿुधणु ॿुधाइणु अल्लाह ताला मुझे वहाँ लिए मुफ़ीद बनाए कारआमद बनाए एक मजलिसी हाज़िरी मां मूंखे अव्हांखे ख़ूब मुस्तफ़ीद थियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए साउंड वारो साज़ खां थोरो इको वधाए ॾींदो त इंशाअल्लाह ॻाल्हि असांजी सही हलंदी त ही असुल मक़सदु इहो आहे त आऊं तव्हां हिते आया आहियूं गॾु थिया आहियूं हितां वञूं त पाण सां गॾु खोड़ सारो खेर खड़ी वञे ऐं वरी इहा हक़ीक़त आहे त माशाअल्लाह मौज़ू सभु बयानु थी विया आहिनि टाइम काफ़ी थी चुको आहे टाइम 11 खां बि क्रॉस करे चुको आहे तव्हां साथी मग़रिब खां वेठा आहियो थकावट बि हूंदी पर हाणे इंशाअल्लाह तव्हांखे थकाइबो कोन ॻाल्हि ड्रिघी कान कबी बसि जेसीं किसो कुर्ब जो हलाइबो जेसीं तव्हां मुहबत सां वेही करे ॿुधंदव तव्हां अबासूं ॾींदव तव्हां थकावट जो ज़ाहिर कंदव त मजलिस खे पंहिंजी पुॼाणी ते पहुचाइबो ॻाल्हि खे ड्रिघो करणु मक़सदु कोन्हे थोरो ई थोरो पर सम्झजे ऐं सम्झण सां गॾु जंहिं शइ जो गौर कजे न अमल हे जेके ॻाल्हियूं मूं मां हेसी ॿुधियो न यकीन ॼाणियो जे आहे अमल जो जज़्बो त इहे शयूं मौला अवां लाइ आहिनि मुफ़ीद पर जे अमल करणो ई कोन्हे ज़िंदगी पंहिंजी बदिलाइणी कान्हे अलाह जे हुज़ूर मोटणो ई कोन्हे त यकीन ॼाणियो हे रुगो मजलिस न पोइ सम्झो असांजो ॼमण ई अजाई असांजी ज़िंदगी अजाई वबाल असल शइ अमल आहे असांजो दीन दसे थो क़ुर दसे थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस दसे थी ज़िंदगी पंहिंजी अमलनि सां मुज़यन कयो नेकियूं वधि खां वधि नेकियूं पाण चवंदासीं भलो हुजे जंहिंजो नालो वॾो हुजे जंहिं वटि पैसो घणो हुजे जंहिंजी गाॾी वॾी हुजे जंहिंजो बंगलो वॾो हुजे जंहिंजा राज नौकर चाकर हारी नारी इज़त अज़मत साॼे खाॿे हर तरफ़ जीअ जीअ जूं सदाऊं पाण कीअं चवंदासीं पर यकीन ॼाणियो न पाक मुहम्मद करीम सलाम फरमायो भलो उहो अथव जंहिंजा अमल भला आहे हदीस किताब मुस्नद अहमद में सिरानसी हदीसन में मुस्नद अब्द बिन हुमैद में सुनन तिरमिज़ी में हदीस घणनि किताबनि में हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछा कि वी साईं अय्युन नास खैरुन माण्हुनि में भलो माण्हू कहिड़ो आहे पाण करीम ने फरमायो भलो त उहो त जंहिंजी उमिरि वधंदी वञे पर गॾु अमल वधंदा वञनि नेकियूं वधंदियूं वञनि ठलो रुगो निंड न ठलो रुगो महीना ऐं साल न ठलो रुगो ॼमार न वधेसि
बल्कि उनकी ज़िंदगी में नेकियूं वधनि, अज़कार, इबादत, तबलीग, बस हर नेकी, हर ॾींहं में उनकी ज़िंदगी में नेकी में इज़ाफ़ो थिए। वरी साहब ई सुगरे ॿियो सुवाल कयो, साईं अयुन्नास शर्रन, हेॾी सारी दुनिया जे माण्हुनि में बेकार केरु आहे, सभिनी में बुरो केरु आहे, सभिनी में बदतर केरु आहे? पाण किन फरमायो उहो माण्हू मनताल उमिरि, जंहिंजी उमिरि वधंदी वञे, वॾी उमिरि थी वञे, पर नेकिन जे बजाए पंहिंजी ॼमार खे गुनाहनि में वधाए। हर आए ॾींहुं उन जी ज़िंदगी में गुनाहनि जो इज़ाफ़ो थींदो वञे। उनजी जेका गुनाहनि जी गठड़ी, जेका गुनाहनि जी बद अथसि न, इन में गुनाह घणा थींदा वञनि। हिन जी हयाती में साल वॾो थियो, हिन साल में रुगो गुनाह कई, रब इन खे ॿियो साल ॼमार जो वधाए ॾिनो, नेकिन जे बजाए गुनाह कई। पाक मोहम्मद करीम इस्लाम फरमायो इन खां बुछड़ो, बद, बेकार, शर, शरीर को आई कोन्हे। भलो अथव तव्हां मां उहो जेको पंहिंजे ज़िंदगी में नेकिन में इज़ाफ़ा करे। असीं नेकिन जे मैदान में ॾाढा सुस्त आहियूं। यकीन ॼाणियो आऊं तव्हां जिथे बीठा आहियूं उते ई बीठा आहियूं। हर माण्हू चए थो बसि जेके आऊं नेकियूं चंद कयां थो, बसि खोड़ न मुंहिंजा भाउ, अॻिते वधो, पंहिंजो पाण खे तलकीन कयूं, पंहिंजो पाण खे नसीहत कयूं, त यकीन ॼाणियो न नेकिन जा पंध परे। हदीस किताब मुस्नद अहमद में सैयदना मोहम्मद बिन अबी उमैर जी हदीसन में तव्हांखे इहा हदीस मिलंदी। फरमाईंदा हा जेकॾहिं तव्हां सूरह बकरा में मिलंदो, सूरह बकरा में ॿिए रुकू जे लोह हथ में थो खणे न, लोह नरम थियो वञे, हथ सां बि ज़िरूं ठाहे, डालूं ठाहे, ही हिन माण्हू जो शान आहे। रब फरमायो सभु हे जन अलाह जी तस्वीर बयानु कंदो आहे, ए पखी बि वेही रहंदा, कुझु हेॾे लथा, कुझु हेॾे लथा, कुझु हेॾे लथा। अलाह जो नबी दाऊद ज़िक्र पियो करे, गॾु पखी ज़िक्र पिया कनि। ते सभु ॻाल्हियूं ॾिसी न थियूं हिननि जलसनि में, आऊं तव्हां गॾु थियूं हिते अची वेही, पोइ जॾहिं वञूं न, पोइ अमल जो जज़्बो पैदा थिए। अमल कंदासीं तॾहिं कुझु हासिल थींदो न। हिकिड़ो माण्हू चयो अदा ही फकी ॾाढी भली अथव, अदा मां खाए केरु मन फ़ाइदो, अदा हे दवा ॾाढी भली अथव, अदा हे इलाइक़ो ॾाढो भलो अथव, ही शइ ॾाढी भली अथव। अदा जेकॾहिं हासिल कंदासीं फ़ाइदो त तॾहिं थींदो न। सभ खां पहिरीं शइ आऊं ऐं तव्हां अमल जो जज़्बो पैदा कयो। हाणे अमल जे मौज़ू ते सभु ॻाल्हियूं ॿुधी चुका आहियूं। हाणे आऊं तव्हांजे साम्हूं हिकिड़ो मुख़्तसर नुक़्तो ज़िक्र कयां थो, जंहिंजी तरफ़ ख़ुशूसी तौर ते दोस्त जो हुकुम हो त इन शइ ते मौज़ू ते चंद ॻाल्हियूं बयानु कयो। उनखे गुज़ारिश की थी प्रोग्राम अक्सर थींदा रहंदा, को नओं मौज़ू साथियुनि सराहत न, इन मौज़ू ते इहे ॻाल्हियूं तव्हांखे करणियूं आहिनि। ठीकु आहे, इंशाअल्लाह उहो मौज़ू आहे सीरत जो मौज़ू। पाण सिंधी में चवंदा आहियूं न, हिकिड़े हथ में ॿ गिदरा कोन ईंदा, चवंदा आहियूं, पर यकीन ॼाणो ते वन लपटियो सभु गिदरा तव्हांजे हथ में। अमल ॿिनि चइनि खे कहिड़नि खे बयानु कयूं, तव्हां नबी साईं जी सीरत ते अचो, सभु अमल हिते अथव। दीन जो को नुक़्तो आहे कोन जेको मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत खां ॿाहिरि हुजे। नबी साईं जी सीरत सां तव्हां जुड़ियो न, उतां जे तव्हां रहनुमाई वठणु शुरू कई न, हर नबवी अदा जो जे तव्हां एहतराम कयो न, नबी साईं जी सीरत खे साम्हूं रखंदव, ॿियो अमल कंदा वियो, इंशाअल्लाह सॼे दीन ते हली पवंदो। सॼो दीन आहे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत। ऐं यकीन ॼाणो सभ खां सुहिणी दावत बि आहे। अॻ में बि तव्हां ॿुधो, काफ़ी माण्हू चवंदा अदा, हेॾियूं जमातूं, हेॾा टोला, हेॾा फिरका, हक़ ते हले केरु आहे? हालांकि केॾी ॿाराणी जी ॻाल्हि आहे, हक़ ते हले केरु आहे? तूं अॻिते वधि महिनत त कर न। इहा ॻाल्हि हिकु हिसाब सां सही आहे, ॼट खे त का ख़बर ई कान्हे हक़ ते हले केरु आहे। तूं कोशिशि कंदे तॾहिं पतो पवंदो न। तूं कोशिशि कर, क़ुर खां पुछ, क़ुर थो चवे जेको मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत ते बीठो अथव न, इहो हक़ ते आहे। छो त हक़ दुनिया में हिकिड़ी रात ते नाज़िल थियो, हिन उम्मत जे ज़माने में नबी करीम अलैहिस्सलाम ने फरमाया बिमा नुज़िल अला मुहम्मदिन व हुवल हक़्क़ु मिन रब्बिहिम। 14 सुवाल कयो त हक़ ले छाए? हे भुल लायो, भटकी लायो, तव्हां क़ुर खां पुछा कयो। जे क़ुर जेड़ा अल्लाह ताला छा फरमायो, फरमाया इन्ना अंज़लना इलैका ज़िक्र लितुबय्यिना लिन्नास। हे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने क़ुर सां तोड़े नाज़िल कयो आहे, हिंदी तूं वज़ाहत कर। नज़लना अलैकल किताब तिबयान लिकुल्लि शै। क़ुर हर शइ खे बयानु करे छॾियो आहे। हे जेको तव्हांजे समाज में सवाल पैदा थींदो आहे, हक़ छा आहे, हक़ ते केरु आहे, क़ुर खां पुछा कर। क़ुर ॿुधाए थो हक़ उहो ई आहे जेको मोहम्मद करीम अलैहिस्सलाम नसियो आहे।
सिराते मुस्तकीम ते केरा रब जो कुरान दसे तो वही सिराते मुस्तकीम ते आ जो मोहम्मद करीम अलैहि सलाम जन शेकदम ते हलण वारो आ तो सिराते मुस्तकीम आहे उहा वात जे मोहम्मद करीम अलैहि सलाम हल्या पर में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिल मुस्तकीम तो वरना सिराते मुस्तकीम दे रात केरा ओ मोहम्मद तू सिराते मुस्तकीम ते आ यासीन हिकमत वाले कुरान जो कसमा ओ मोहम्मद करीम अलैहि सलाम तू रसूलन मजाया तू नबियन मजावा अया अल्लाह ताला फरमायो अला सिरातिल मुस्तकीम तू ही सिराते मुस्तकीम ते आ अल्लाह ताला फरमाया तू सिराते मुस्तकीम खपे अचो मोहम्मद करीम अलैहि सलाम की सीरत ला तमा के हिदायत जो नूर खपे अचो मोहम्मद करीम अलैहि सलाम की सीरत ना वत्तबहु नूर अल्लज़ी उनज़िला उलाइका हुमुल मुफ़्लिहून कामयाब से के मोहम्मद करीम अलैहि सलाम की वाट ते हल्या चाहे ताजे रब राजी थी पवे अल्लाह जी मोहब्बत मिली पवे हेदे होदे झाकियूं न पायो हेदे होदे लोना न हणो रब जो कुरान दसे तो अचो मोहम्मद करीम अलैहि सलाम की वाट ते सुने रसूलुल्लाह जी सीरत सां चवड़ी को अल्लाह जा महबूब बणी वेंदो अने कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह मोहम्मद करीम अलैहि सलाम नमाम के जिंदा जे तुम अल्लाह सा मोहब्बत दा दावेदार आयो अचो मोहम्मद करीम अलैहि सलाम जी पैरवी कयो मोहम्मद करीम अलैहि सलाम ने नशे कदम ते हलो नतीजो छा निकल दो अल्लाह जा महबूब बणी वेंदो और सलामत खान को सेजा मुसलमानों रब जो कुरान फरमाया तो लेकिन तव्हां के कामयाबी कामरानी खपे अरे ने सवाल जो जवाब कुरान तव्हां के देई छडियो आ हेदे होदे जवाब ॻोल्हियो न रब जो कुरान से तो कामयाबी खपे अचो मोहम्मद करीम अलैहि सलाम जी सीरत खां जुड़ी पओ वमन युतिल्लाह व रसूला फक़द फाज़ फौज़न अज़ीमा तो फरमाया जिन मोहम्मद करीम अलैहि सलाम जो चयो मनो जिन मोहम्मद करीम अलैहि सलाम जी पैरवी के न रुगो कामयाब जेबा सब खां वॾा कामयाब जेबा जो तव्हां के जन्नत खपे रब जी रहमत खपे फरमाई सोचो न मोटो मोहम्मद करीम अलैहि सलाम जी सीरत ना फरमाती हुर रसूल लअल्लकुम तुरहमून तो फरमाया मोहम्मद करीम अलैहि सलाम जे पोयां लगी पो मोहम्मद करीम अलैहि सलाम जी सीरत सां चवड़ी पो ता रब तव्हां ते रहमत नाज़िल करे वरनी जे जन्नत खपेव हेदे होदे लोना न हणो अचो मोहम्मद करीम अलैहि सलाम जी सीरत सां चवड़ी पो सब खां वॾो मुर्शिद आज़म मञो मोहम्मद करीम अलैहि सलाम खे सब खां वॾो इमाम आज़म मञो मोहम्मद करीम अलैहि सलाम खे सब खां वॾो क़ाइद आज़म मञो मोहम्मद करीम अलैहि सलाम खे पर ये मोहम्मद करीम अलैहि सलाम जे कस ते तो जन्नत मिली कई आ वमन युतिल्लाह व रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीना वस्सिद्दीक़ीना वश्शुहदाई वस्सालिहीना व हसुन उलाइका रफीका तो फरमाया कि मोहम्मद करीम अलैहि सलाम जे पोयां हल्या जिन मोहम्मद करीम अलैहि सलाम जे चयो वञो अरे जन्नती छा बल्कि जन्नत जे उन आला तबकात जा मालिक चेवा जन्नत जे उन आला रहाइश जा मालिक चेवा जिन जन्नतन में नबी हिनन सां गॾु हूंदा सिद्दीक हिनन सां गॾु हूंदा शहीद हिनन सां गॾु हूंदा सालिहीन हिनन सां गॾु हूंदा उते पहुंचण जे लाइ के नई वाट जी घुर्ज कान्हे का उहा ई वाट जेका मोहम्मद करीम अलैहि सलाम जी वाट आहे उन वाट सां तव्हां जुड़ी पओ फरमाया खैरु अहसन तवीला तव्हां के कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं नसियूं वञनि रब जो कुरान दसे तो मोहम्मद करीम अलैहि सलाम जी सीरत सां जुड़ी पओ सभु भलायूं हिते अथव हिदायत खपे ईमान खपे कामयाबी खपे कामरानी खपे अल्लाह की रज़ा खपे रब की मोहब्बत खपे जन्नत खपे जाश खपे वाट खुली पई आहे इन वाट ते असहाब हलिया मंज़िलूं माणे विया इन वाट ते अहल बैत हलिया मंज़िलूं माणे विया इन वाट ते असलाफ हलिया मंज़िलूं माणे विया पर क़यामत जी सुबुह ताईं इहा वाट जारी ओ सारी हूंदी जेके मंज़िलनि जा तरफ़दार हूंदा इन वाट ते रब जो क़ुरान सॾे वेंदो सीरत सां चवण नबी सिंह वारी वाट सां चवण पर अदा अञा की ॻाल्हि बि ॿुधिजो सभु कम कयो पर मियां जे इन रसूल जी वाट न वरितो रब तो फरमाए तव्हांजी का अदा कम जी कान्हे का क़ुरान फरमाए थो न चिट्टा क़ुरान जा अल्फाज़ तो फरमाए शाकुर रसूल
मिन बाद मा तबय्यन लहुमुल हुदा लन यदुर्रुल्लाह शैया व सयुहबितु अमालहुम। और फरमाया जिन जे साम्हूं हिन रसूल जी सीरत चिट्टी पदरी वाज़े तदा मोटो नबी करीम इस्लाम दा मोटो मोहम्मद करीम इस्लाम जी सीरत दा ही कम ही गालियूं नबी सी जी तालीम मूजिब हिन तरह तक कुरान द मियां कुरान। और फरमाया जिन जे साम्हूं रसूलुल्लाह जी सीरत पदरी कई वई ऐं पोइ उन माण्हू इन वाट जो कदर न कयो लन यदुर्रुल्लाह शैया। अहिड़ा माण्हू अल्लाह जो नुक़सान कोन था कनि, रब जो कहिड़ो फ़र्क़ु पए। वसयुहबितु अमालहुम। और फरमाया एॾनि माण्हुनि जा अमल बर्बाद थिया। नबी साईं जी वाट छॾे कुझु मियां नेकियूं करे ऐं मुतमइन हुजे त अदा आऊं राजन खां चङो अदा ही बि कमु कयुमि अदा ही कम बि कयुमि। क़ुरान चए थो इन खे ॿुधायो इन जी का कमाई कम जी कान्हे। जिन बि नबी करीम इस्लाम जी वाट छॾी हिननि खे महिनत कम अचणी कान्हे, हिन जा सभु अमल बर्बाद आहिनि। या अय्युहल्लज़ीना आमनू अतिउल्लाह व अतिउर रसूल व ला तुब्तिलू अमालकुम। फरमाया मोहम्मद करीम इस्लाम जी वाट छॾी हिननि जा अमल बर्बाद थी विया। रुगो अमल बर्बाद छा थी विया? पर जिन मोहम्मद करीम इस्लाम जी वाट छॾी आहे हिननि खे अमल त परे ईमान ई नसीब कोन्हे ॾियो, हिननि खे कलमो ई क़ुरान दिल सां नसीब कोन्हे ॾियो। पर जिन मोहम्मद करीम इस्लाम जी वाट छॾी आहे तो फरमाया उलाइका बिल मुमिनीन मोमिन आहिनि कोन के वो बल्कि अन्या रब जो कुरान ताकीद से ऐलान कयो। रब ताला ताकीदी बयान फरमायो फला वरब्बिका ला युमिनूना हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। रब कसम खणी ऐलान फरमायो पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके तो हर गाल के हरफ आखिर न समझदा मोमिन आहिनि कोन के। जॾहिं मोमिन कोन त पोइ नमाज़ कहिड़े कम जी, पोइ रोज़ो कहिड़े कम जो, जिहाद कहिड़े कम जो, तबलीग तकरीर तालीम जंहिं नेकी जो नालो पहिरां त खपे ईमान। या रमज़ान गुज़रो न भलारो महीनो, पर हदीसूं पढ़ो छा ॾिसो, सही बुखारी पढ़ो, किताबुल ईमान पढ़ो, बाबु सियाम रमज़ान पढ़ो। पर मई मन साम रमज़ान ईमान उहे हिसाब गुज़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी। पर मई रोज़ा बि उन लेन कारगर जंहिं वटि ईमान आहे। से बुखारी पढ़ो, किताबुल ईमान पढ़ो, बाबु क़ियाम रमज़ान पढ़ो। फरमायूं मन काम रमज़ान ईमान एहतिसाब हुज़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। हिन रमज़ान जो राति जूं तरावियूं बि कम जूं अथव उन जूं जंहिंखे ईमान मिले। ईमान बिना त का शइ कान्हे। हीअ अमल हीअ बाबा जे ईमान अथव त अमल कम जा न, ईमान कोन्हे अमल कम जा ई कोन्हे। पर फरमाए उहो ईमान कॾहिं मिलंदव, कीअं मिलंदव? जॾहिं पाक मोहम्मद करीम इस्लाम जी अदान जो क़दर कंदव। कॾहिं सोचियो ई कोन था त नबी सी छा चए। हिकिड़ो ही वाट वठो वेठो आहे, ॿियो ही वाट वठो वेठो आहे, अखियूं खोले तवजो ई कोन थो करे त वाटूं खोड़ पर ॻोल्हियां हिन में नबी साईं वारी कहिड़ी वाट आहे। हिज़ामत करे ई कोन थो, हिन नुक़्ते जी अहमियत ॾेई कोन थो। हिन जी डुक ड्रोड़ अमलनि जे पोयां क़ुरान ॾसे थो हुनखे ॾसियो हे अमल कम जा कोन था। अमल करण खां अॻु में पाक मोहम्मद करीम इस्लाम जी गस ते अची सीरत खे अख़्तियार करे। जॾहिं सीरत ते ईंदो पर में सभु भलायूं हिते। हाणे उन सीरत में छा आहे? नबी साईं जी सीरत मां छा थो मिले? इन नुक़्ते ते जे अचूं था त अदा जवाब इहो सॼी शरीयत था मिले। इन नंढड़ी महफ़िल मजलिस छा मूं जहिड़ो अबरो सबरो मौलवी त छा सॼी दुनिया जा मौलवी मुफ़्ती गॾु थी नबी साईं जी सीरत वेही हिकिड़ी जॻह ते बयानु कनि। ऐं सुञा थो कोन बयानु करे सघंदा। सॼो दीन शरीयत आहे, छा बयानु करे छा? हिन हयातियूं खपनि, ॼमारूं खपनि, मुद्दतूं खपनि, बल्कि इहे चइजे नसल खपनि जेके मोहम्मद करीम इस्लाम जी सीरत खे सम्झंदा वञनि, सम्झाईंदा वञनि। हाणे आउं त सीरत जूं चंद ॻाल्हियूं तव्हां दोस्तनि जे साम्हूं रखां। हे बुनियादी ॻाल्हियूं तक़दीम जे तौर ते ज़िक्र करे चुको आहियां। हे पंहिंजो पाण खे तसली ॾियूं, सीरत छॾणी कान्हे। नबी सी जी सीरत वारा कम छॾणा कोन। हे असल दीन आहे, हे हक़ आहे, हे सिरात मुस्तक़ीम आहे। जे इहे शयूं न वरतियूंसीं न पोइ यकीन ॼाणियो किथे बि वञी ॼमार ॻारियूं ईमान कोन चइबो, दीन कोन चइबो, अलाह जी रज़ा वारी वाट सम्झो हथी कान्हे। पहिरीं पहिरीं सीरत जॾहिं उन सीरत ॾे मोटूं था पहिरियों पहिरियों त सीरत जो सबक़ नबी साईं जी हयाती मां मिले थो। पोइ पंहिंजी तौहीद पुख़्ती कयो। बल्कि अञा आम सादा अल्फाज़ जे ॾिसांव न
नबी से जी सीरत नसे थी अल्लाह का सवा जे दिन के सॼो था न तव्हां के नबी सही वारी वाट हथी कान्हे आई छो तो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के सॼो पाक नबी जो कुरान में भी दुआऊं मौजूद आहिनि हदीस जे किताबनि में भी दुआऊं मौजूद आहिनि नबी से जो एॾियूं कुझु दुआऊं आहिनि हदीसनि जा किताब पढ़ो न नबी से ये खणी चओ सिज उभरे खां लथे ताईं वरी लथे खां उभरे ताईं नबी से रुगो दुआऊं घुरदा हुआ रुगो अल्लाह जी ज़ात का सवाल कंदा हुआ अञा जे तफ़सील में वञो पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे ज़माने में ॾुकार जे तले मुसकी सलीदा सुकार जे तले सलीदा बीमारियूं बड़ियूं तकलीफ़ूं मामला मसला हत्ता के बदर जे टाइम ते मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पुकारियो उहद जे टाइम ते पुकारियो पर सभनी पुकार जे पोयां वेंदो पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम 23 सालनि में हिकड़ी का जाए नज़र अचेव रब खां सवा के ॿिए खे सॼो हुजे आहे का ॻाल्हि टीएमसी पार्क में तव्हां किथे ॾिठो त नबी सी अल्लाह जी रात का सवा के ॿी रात के सॼो हुजे नबी सी जॾहिं बि हथड़ा कया नबी सी जॾहिं बि पंहिंजा मामला रखिया त कंहिंजे अॻियां रखिया अल्लाह जी रात जे साम्हूं पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम बदर की रात जे मुसलमान 313 हुया थोड़ा हुया कमजोर हुया पर पढ़ो मुस्नद अहमद के सैयदना अबू बकर जी हदीसन के सैयदना अली जी हदीसन के हदीसन में जन किताबन के पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम बदर की रात थोड़ा सा तीकत रहा दुश्मन बड़ा ताकत वाला रहा पर जे नजर पई थे पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सलीन दा के दा सलीन अल्लाह जी रात के जे नबी करीम अलैहिस्सलाम हिजरत करदा तो सलीन दा के अल्लाह जी रात के बल्कि पान पे ये फरमाइंदा अब्दुल्ला इला साल दा फसलिल्लाह फइदा सन तफसह बिल्लाह सुनन तिरमिजी में गालिबन अब्वाबुर रिकात में बाब हदीस हंज़ला में पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमाए अब्दुल्ला जी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए अब्दुल्ला बुद जब सदीक अल्लाह की रात के सरजा फैरसन तफसन बिल्लाह अब्दुल्ला जब मदद देला सवाल करी अल्लाह की रात का मदद खुरजा छाजेला पान पर में वला इन जिंदम वाला यनफौका बिशैइन लम यनफौका इल्ला बिशैइन कद कतबहु अल्लाह लक पान पर में अब्दुल्ला इने जेला जे अल्लाह जे तरफा जे काशे तया वही से तुके मिलिया सारी दुनिया वाला मिल करे तोके वधिक नफो पहुंचाई कोदा सके ओ भरियो पियो हदीस लोग इमाम तमा दार कुतनी किताब लिखो ना इमाम तबरानी किताब दुआ हेडो मोटवा हदीसन जे मिरनी किताबन में खोली दो तवा की किताब दावात मिलो अबवाब दावात मिलो नबी सी जो दुआ नबी सी जो सदन नबी सी जो पुकारण यकीन जानो रुगो अल्लाह की रात अखो खोले मोहम्मद करीम अलैहिस्सलाम रब की तारीफ करे रब के सलीलात अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अहयाना बाद मा अमातना व इलैहिन नुशूर पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने कहते जाके रब की तारीफ जा कलमात जिक्र रब की रात के सलीलात रब्बना मा खलक़त हाज़ा बातिला सुब्हानक व क़िना अज़ाबन नार रब्बना इन्नक मन तुदखिलिन नार फक़द अख़ज़ैता व मा लिज़्ज़ालिमीन मिन अंसार रब्बना इन्नना समिअना मुनादिय्यन युनादी लिल ईमान अन आमिनू बिरब्बिकुम फआमन्ना रब्बना फ़ग़फ़िर लना ज़ुनूबना व कफ़िर अन्ना सय्यिआतिना व तवफ़्फ़ना मअल अबरार अञा काफ़ी ॻाल्हियूं कड़ियूं पर मुख़्तसर कंदो भला नबी जी के सलीदा ये चुटी पिटी ॻाल्हि आहे नाराज़ तो कोन थींदो मुसलमान आहियूं अल्लाह ने आगे फरमाया तो सूरह तौबा में मुसलमानों जो जिक्र करे रब फरमाया वल मोमिनून वल मोमिनात बाज़ुहुम औलिया बाज़ ईमान वारा पाण में दोस्त सन दुश्मन ना है दोस्त खैर खाह उन जी गहरी दोस्ती है पाण में यअमुरून बिल मारूफ व यनहौना अनिल मुनकर इन जी दोस्ती जो मयार जाए एक बे के चंगी गाल चवंदा एक बे के सुठी नसीहत कंदा ऐं गलत शयुनि खां हिक बे के रोकींदा कुरान दसो जे मोमिन आहिनि ये कम कयो नबी सी कंहिंखे सॾींदा हुआ अल्लाह जी ज़ात खे मसलकनि खे जमातनि खे छॾियो पर अल्लाह अलॻि मूंखे ॿुधायो कंहिं बि जमात सां को हुजे मूंखे ॿुधाए नबी सी 23 सालनि में कॾहिं को झंडो खोड़े हथ ॿधी उन खां को घुरियो तो दुनिया जो को भी किताब खणी खोलियो आऊं तो नंढड़ो मौलवी तव्हां लिखियल पढ़ियल माशाल्लाह अॼु ताईं कंहिंखां ॿुधो त को नबी से 23 सालनि में वॾियूं वॾियूं तकलीफ़ूं आयूं कॾहिं कंहिं झंडे खां घुरियो हुजे के क़बर वारे खां घुरियो हुजे वॾा वॾा अज़ीम नबी इब्राहिम अलैहिस्सलाम जहिड़ा गुज़री विया के ॾुखी घड़ी में नबी इब्राहिम अलैहिस्सलाम खे सॼो हुजे मूसा अलैहिस्सलाम खे सॼो हुजे यहया अलैहिस्सलाम खे ज़करिया अलैहिस्सलाम खे कॾहिं नबी सी कंहिं ॿिए खां मदद घुरी पोइ असीं छो था घुरूं अल्लाह जा बंदो हिन शयुनि ते गौर कयूं नबी जी सीरत मां पतो थो पए मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पूरी ज़िंदगी इबादत अल्लाह जी कई
नबी सी कुर्बानियूं कयूं ना कुरान में लिखियूं पियो इन्ना अतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिक वनहर तुंहिंजे रब लाइ कुर्बानी कर। ऐं हदीसनि में ॾिसूं था नबी सी जाम कुर्बानियूं कयूं मसलक जमातूं छॾियो अलाह अलाह हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॾिसो 23 सालनि में नबी सी हिकिड़ो को गाबो को पाॾो को छेलो को घेटो अलाह खां सवा कंहिं ॿिए लाइ कुठो। असां वटि माण्हू चवंदा दा कुहूं त बिस्मिल्लाह चईदा न पोइ खणी नियत कंहिंजे लाइ बा थोरो मूंखे सम्झा भला इहो कमु नबी सी कयो कुहांस बिस्मिल्लाह अलाह अकबर चई करे थो पर नाले कंहिं ॿिए जी कॾहिं कयो नबी करीम सलातो सलाम। अल्लाह जे पाक नबी मोहम्मद करीम सलाम जी सीरत असांजे साम्हूं मौजूद आहे के ज़िंदा जे साम्हूं के फ़ौत शुदा जे साम्हूं कंहिं जाइ ते अॼु ती कॾहिं ॿुधव त नबी से किथे वञी करे सजदो कयो हुजे। अॼु ती कॾहिं ॿुधव त नबी करीम सलातो सलाम कंहिंसां मिलंदा हुआ त पहिरें पई मिलंदा हुआ या नबी सी सां माण्हू मिलंदा हुआ त पहिरें पई करे मिलंदा हुआ। अॼु ती कॾहिं ॿुधव त नबी सी कॾहिं का क़बर वॾी पकी कराई अगरि सुझे बि क़बर भला मदीने में नबी सी वॾी पकी क़बर कराई नबी सी क़बर ते वॾो कुबो ठहिरायो नबी सी क़बर ते वॾी गुलकारी वॾी तमीर ठहिराई नबी सी क़बर ते वॾा आलीशान अलकाब ऐं अल्फाज़ लिखाया। नबी सी जे ज़माने में मूंखे थोरो ॿुधाईंदव त 23 सालनि में घणा टीजा थिया तव्हां ॿुधायो भले 6 महीना साल 5 साल 10 साल दुनिया जे मौलवियुनि खां पुछा कयो नबी सी घणा टीजा कया माण्हुनि जा 40 भला 12 भला जुमाणा ये सभु शयूं किथां आहिनि नबी से जी सीरत ॾसे थी त ॿुधो ये मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत तव्हांखे खपे बिना रंड रोक जे आसान अल्फाज में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत याद पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सॼी हयाती अकेले रब जी ज़ात खे सॼियो आहे कि चाहियो था उन सीरत ते रब खे सॾण जी पाण में आदत कजो ॿियनि खे सॾण छॾे ॾियो। ये मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत करण चाहियो था पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सदको बि रब लाइ कयो आहे कुर्बानी बि रब लाइ कई आहे इबादत बि रब जी कई आहे। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पंहिंजी पूरी हयाती में रब खां सवा कंहिंजी इबादत कान कई आहे। जे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत खपे त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत ॾसे थी पंहिंजे रब खां ज़िंदगी विझी करे गुज़ारियो अल्लाह खां ड्रिजो अहिड़ो रब जो डप ऐं ख़ौफ़ रखो जो अल्लाह जो डप तव्हांखे गुनाहनि खां बचाए नाफ़रमाननि खां बचाए। पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम रब जी ज़ात खां केतिरो ॾिजंदा हुआ हालांकि अॻे गुनाहनि खां पाक आहे वरी रब जे तरफ़ां इहा ज़मानत मिली रब फरमाए इन्ना फ़तहना लक फ़तहन मुबीना लियग़फ़िर लक अल्लाहु मा तक़द्दम मिन ज़म्बिक व मा तअख़्ख़र। ओ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम असां तव्हांजा अॻियां पोयां सभु मामला माफ़ कया। ही मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो शान आहे। अल्लाह फरमाए तो यौम ला युज़िल्लाहु नबिय ए कुरान में रब ज़मानत थो ॾे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खे अल्लाह तआला कॾहिं बि क़यामत जे ॾिहाड़े रुसवा कोन कंदो बल्कि रुसवाई जी कहिड़ी ॻाल्हि आहे रब फरमाए वक़्तुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक व मा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। हक़ीक़त या तो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम आखिरत तुंहिंजे लाइ हिन दुनिया खां वधीक बहितर आहे। हिते जो कि तोखे इज़त ॾिनो से अज़मत रुतबा दर्जा पर पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम आखिरत तुंहिंजे लाइ हिन खां वधीक बहितर आहे। एॾी अज़मत जा मालिक पढ़ो सही मुस्लिम किताबुल ईमान बाबो इमाम साहब बाब कान को नबी सिद्दीक़ शफाअत जो बयान पाण पर में क़यामत जो ॾींहुं फ़ैसिलो थींदो आहे उहा सब खां पहिरियों शख़्स जेको वञी जन्नत जो दरवाज़ो खड़काईंदसि जन्नत जो जेको दरबान बीठल हूंदो जन्नत जे दरवाज़े ते हैसियत जो चौकीदार ते जेको फरिश्तो बीठल हूंदो पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमाईंदा जॾहिं दरवाज़ो खड़काइण फरिश्तो पुछा कंदो मन अंत तूं केरु आहे पाक फरमाईंदा जवाब ॾींदो अना मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमाईंदा मुंहिंजा हे जुमला ॿुधी करे जन्नत जो फरिश्तो जवाब ॾींदो बि का उमिरतो ला अफ़्तहु लिअहदिन क़ब्लका ओ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जन्नत के दरवाजे ते मुंहिंजे रब टूटी लगाई आहे शुरू का ड्यूटी लगाई है इब्तिदा का ड्यूटी लगाई है कहिड़ी ड्यूटी लगाई है वो जन्नत जा फरिश्ता वो जन्नत के दरवाजे जा दरबार फरिश्ता इन दरवाजे ते बीग ए दरवाजो ऐसी तई न खोल जा जैसी ते दरवाजे ते मोहम्मद करीम अलैहिस्सलाम न अचन ये खणी जो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम तुम बेहतरीन खलकत में आई कौन को पर सीरत जे नुक्ते ते नजर कयूंदा इन अजमत जे जालू मोहम्मद करीम अलैहिस्सलाम रब खां ॾाढो ॾिजंदा हा बल्कि रब जे हुक्म सां चवंदा कुल इन्नी अखाफ़ु इन असैतु रब्बी अज़ाब यौमिन अज़ीम
वो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम मान के चई बुधो मां गुनाह कंदे अल्लाह खां न जांदो इन मान के चई बुधा मां न जांदो जेका गुनाह जो कम करे ना पंज रब जे सामो केड़ो जवाब ॾींदमि क़यामत जे ॾिहाड़े ते बल्कि किथे रब जे कुरान ते नजर पवे थी हदीस जे वर्कन ते नजर पवे थी अम्मा सान सैयदा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाइंदो पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम अल्लाह का एतरो तरजीदा हा जे मुसल्ले ते कींदा हा सैयदा फरमाए जे कुरान पढ़दा होया रब जे कुरान की तिलावत कंदा हा रब जो कुरान पढ़दा वींदा हा अल्लाह जे तरफ में रोईंदा वींदा हा अजीजुन कजीजुल मिर्जल की दुनिया में चुल्ल रखी चुल्ल चारे मथा तमा देगी में पानी विझी भड़काईंदा हो पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सीने मां बकण जा आवाज निकरदा हा इमाम तबरानी अल मुअज्जमुल औसत पढ़ो इब्न कासिम जी हदीसों पढ़ो जे चाहो था मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत ते पंज सीनन ते नजर कयो पंज सेनन ते नजर कयो पंज दिलन ते नजर कयो पंज रात नी जे अमलन ते नजर कयो केतरो सारा बखान जो जे मियां तमा जे दिल में अल्लाह जो कोई डर कोने तमा जे दिल में कोई अल्लाह जो खौफ कोने यकीन जानो तमा के मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी वाट हथी कान आईया केतरे कदर अल्लाह का डरदा हा पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे मथे मुबारक में और कलमन वाली जान ते कलमन वाली जान ते कुछ अछड़ा वार ज़ाहिर थिया चवन वाले गयो अर्ज करण वाले गयो कद शिबत या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवन वाले जो अल्लाह जा रसूल के तमा पोड़ा कबूल थी आयो हाने तमा जे मथे में वार अच्छा ज़ाहिर थींदा हान पर मैं पोड़ो कोन थियो शही बचनी हो तुम वफवातुहा वो मुझा साथी वो मुझा सहाबी है जेके कुरान जो आयत लचुआ सूरह हूद नाज़िल दिया है जेके जो सूरत नाज़िल थियो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम इन जे मामले में सोचे सोचे रब खां ॾिनी करे पंहिंजे मथे जा वार अच्छा करे वेठो वा पाण एॾो त रब जी ज़ात खां ॾिजंदा ई सीरत जो सबक ॾसे थो वदा ओ मुंहिंजा मुसलमान बा जन्नत खपई न को नबी सी पैरवी कया कामरानी सब शयूं हिते थई पर इहा सीरत दसे थी जिंदगी अल्लाह खां ॾिनी करे गुज़ार ॾिनी थो पंहिंजे रातिनि ते नज़र कर पंहिंजे ॾींहनि ते पंहिंजी तिजारत पंहिंजे लेन देन कमकार ते जे यार नबी सिंह जी सीरत मां सिखणु चाही थो अॼु खां अल्लाह जी ज़ात खां ड्रिजणु शुरू कर रब खां ड्रिजी पंहिंजी ज़िंदगी मां गुनाह ख़त्म कर ही रात ते एॾो ड्रिजे थी कहिड़ो न सही मुस्लिम किताब ज़कात हिकिड़ो बाब तव्हांखे मिलंदो त ख़ानदान बनी हाशिम ते सदको हराम आहे नबी जी जो घर आहे मदीने जो पाक शहर आहे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो हुजरो आहे नंढड़ो हसन नंढड़ो हुसैन नंढा साथी उन मां हिकिड़े खणी खजी पई न खजी उहो खजी जो दाणो खणी पंहिंजे वात में विधो केतिरी ॻाल्हि खजी जी ॻाल्हि नंढड़ी खजी पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ॾिसी वरितो त नंढड़े वात में खजी विधी देरी कोन कई फिल्फो अॻिते वधिया नंढड़े खे काबू करे वात में अंगूरी विझी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम वात में विधल खजी बि कढनि पिया मतां सदके जी हुजे वरी मुंहिंजो बचड़ो खाए मतां रब जे दर पुछाणो थिए ऐं अल्लाह खां ॾिजां बल्कि इमाम मुश्किल आसार मुसन्निफ इमाम तहावी रहमतुल्लाह हिकिड़ी हदीस आंदी हिकिड़ी घरवारी चिठी थी हिकिड़ी अहिड़ी राति भाई रात जो काफ़ी टाइम गुज़री वियो नबी साईं खे निंड न पई अचे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिस्तरे ते आराम ई न पर पिया पासा मटाए जो कॾहिं पाण खे न निंड न ईंदी आहे पोइ केॾी महिल हिन पासे केॾी महिल हिन पासे अॼु नबी साईं खे निंड न पई अचे नबी साईं रुॻो पासा मटाए बीबी साहब अचे थी आख़िर अल्लाह जे रसूल खां पुछण त साईं हे भला तव्हां अॼु निंड न पई अचे छो पासा पिया वरायो पाण फरमायूं ऐं ॿाहिरि आयसि थकल हुअसि ॾाढो गॾोगॾु बुखारो बि हुयसि घर में का शइ कान हुई ऐं अची सुम्ही पियसि पोइ सुते सुते केॾी महिल मुंहिंजे पासे में को खजूर जो दाणो लॻो ॾिठमि त खजूर आहे ॾिसी खणी बुखारो त गई हुयसि पोइ खजी खाई छॾी खाई त छॾियमि पर कुझु देरि खां पोइ किन सोच में भॼी वियुसि किथे सदके जी त कान्हे का हिकिड़ी खजूर जी छा हैसियत आहे पर हे नबियनि जो इमाम आहे जेतिरो ड्रिजी वियुसि मतां मुंहिंजो रब मूंखां पुछा न करे उनजे करे बाक़ी राति हाणे निंड ई कान थी अचे थी खजूर छो खाई वेठो आहे ही ॻाल्हियूं न ईंदियूं नबी जी सीरत ते जेकॾहिं हली अल्लाह खे राज़ी करणु चाह गुनाह खां ॾिजो गुनाह खां बचो अल्लाह जो ख़ौफ़ रखो
पाक मोहम्मद करीम अलैहि सलाम जी सीरत ते तय्यबा दली करे रब के राजी करण चाहियो ता जिथे रहो था भला थी करे रहो सुठा थी करे रहो सोने अखलाक जा मालिक बन जो सोने मिजाज जा मालिक बन जो घर में आयो दफ्तर में आयो जिथे बायो पाक मोहम्मद करीम अलैहि सलाम जी सीरत मुके मां के सबक देती खल्क ले भलारा थी को घर में जे अब्बो अम्मा पोड़ा तो अब्बे अम्मा जो कदर कयो अब्बे अम्मा ले मोहब्बत जा उल्फत जा दरवाजा हर वक्त खोले रखो ये अब्बो अम्मा दुनिया में ललेगा तो खबरदार ये अब्बे अम्मा के गुसारे बिठायो पर अब्बे अम्मा के गुसारे छड़ो तो याद रहे तवा के तवा मोहम्मद करीम अलैहि सलाम जी वाट गुसारे छड़िया नबी सी के खबर तो पंज अब्बो अम्मा केतरा याद आ सही मुस्लिम पढ़ो किताबुल जनाइज पढ़ो बेगर मुख्तलिफ जगह ते हदीस आ ये समझो तो लगभग नबी करीम अलैहि सलाम जन जे अब्बे मां के बिछड़े ये खणी अंदाज होनी करे जो लगभग 50 साल थिया 52-53 साल थिया सजो मक्की ज़मानो गुज़री वियो आ पाक मोहम्मद करीम अलैहि सलाम मदीने में आया पर मदीने में दिसन वारा दिसंदा पाक मोहम्मद करीम अलैहि सलाम पंहिंजे अमड़ के याद करे रोइन था पिया ये प्यार हो जो सहाबा किराम जेका रोण जी कैफियत बयान फरमाई साद फरमाया तो नबी सी पंहिंजी अम्मा के याद करे रुना व अबका मन हौलहू नबी सी पंहिंजी अम्मा के याद करे ये रुना जो नबी सी के रोंदो ॾिसी करे सब असहाब रोइण लगा नबी सी जी सीरत पुछा की करे अदा ओ कलमे पढ़ वाला तुझे अब्बे अम्मा के दुनिया में वे चंद महीना गुजरा हुंदा या खणी चंद साल गुजरा हुंदा पर नबी सी जी सीरत तो का पुछा की करे दे तो खबर तो के अब्बो याद आगे दे तो खबर तो के अम्मड़ याद आगे दे पंहिंजे अब्बे अम्मा के याद कंदो आया ना पंहिंजे अब्बे अम्मा ले दुआऊं घुरंदो आया ना मोहम्मद करीम अलैहि सलाम जी सीरत दसे थी अब्बो अम्मा जे हयाती हुजरी उन सां भलायूं कर जे दुनिया छड़े वञण ले दुआऊं कर नबी सी दसे थी नबी सी ने सीरत दसे थी घर जे भातिन ले सफ़ा भला थी घणा माण्हू हूंदा त नमाज़ी त थी वेंदा अक़ीदनि जी बि इस्लाह करे वेंदा नमाज़ी बि थी आहे अक़ीदा बि सही थी आहे माशाअल्लाह दीन ईमान ते बची घर वारनि जे लाइ भला कोन घर वारियूं शिकायत दाऊं खबरदार अहिड़े माण्हू खे बि ख़बर मालूम माण्हू हिन खे नबी सी वारे वाट हथी कान्हे आई यकीन जानियो नबी सी पंहिंजे घर वारनि जो वॾो ख़्यालु कंदा एतिरो त ख़्यालु कंदा जन हदीसनि ते तव्हां गौर कयो न हदीस जुमला हदीस किताब सही बुखारी में किताब एतिकाफ़ में बाब ज़ियारत मरा नबी सी रमज़ान में एतिकाफ़ में वेठा नबी सी सां मस्जिद में मिलण दे घर वारी आई आहे शाम थी वई देर थी वई घर वारी वापसि वञण लॻी नबी सी एतिकाफ़ में वेठा वञे उलमा खां पुछो त एतिकाफ़ में वेहण केॾो सख़्तु मामलो आहे त उथणो न आहे एतिरे क़दर जो फौतगी थी वई जनाज़े में नथा वञी सघो आलिम तव्हांखे फतवा ॾींदा केॾो अज़ीज़ मिट माइट फौत थी वियो पाण सिंध में न हलो वॾा मुंहुं ॾिसी अचूं न इजाज़त कान्हे तोखे एतिकाफ़ मां निकिरणो कोन्हे पर नबी सी खे पंहिंजे घर वारे सां एतिरी त मुहबत हुई घर वारी उथी करे वञण पई लॻे पाण फरमे फला ताजिरी जल्दी न कर तरस तो अकेली घर न वञ ऐं मोहम्मद करीम अलैहि तोखे घर छॾे थो एॾो घर वारनि जो ख़्यालु आहे सुनबी दाऊद पढ़ो किताबुल अदब पढ़ो नबी सी जी घरवारी के हिकिड़े वारे के ताने ॾियण वारी औरत तानो ॾिनो नबी सी 3 महीना उन सां कोन ॻाल्हायो त मुंहिंजी घरवारी खे तानो छो ॾिनो आहे नबी सी खे पुछा की साईं तव्हांखे सभ खां वधीक वणंदड़ केरु आहे हे बुखारी शरीफ़ हदीस किताबुल फ़ज़ाइल जी सिद्दीक़ अकबर फ़ज़ाइल जा जेके अबवाब पान करीम फरमायो मूंखे सभिनी मां वणंदड़ अथव अबू बकर पुछण वारे चयो साईं मिनन निसा बल्कि पाण खां पुछा की साईं तव्हांखे सभिनी में वणंदड़ केरु आहे पाण फरमायो आयशा पुछण वारे पुछा कयो मर्दनि में पाण फरमायो अबू बकर ईअं नबी सी ॾिसो न मूंखे सभिनी खां वधीक वणंदड़ मुंहिंजी घरवारी आहे या ॾसे थी सीरत तव्हांजे ज़हन में पंहिंजे घर वारनि जो केतिरो मक़ाम आहे असीं त नंढियुनि वॾियुनि ॻाल्हियुनि ते जहिड़ो करे घर वारनि सां फिटायो वियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घर वारियूं चवंदियूं हयाती पूरी में यादि कोन्हे मोहम्मद करीम इस्लाम खे घरवारी ते हथु खयो हुजे उन्हनि जे पचायल मानी मां खाधे पीते मां नबी सी कॾहिं एब कढियो हुजे नबी सी एॾो पंहिंजे घर वारनि जो ख़्यालु कंदा जॾहिं कुर्बानी जो गोश्त कटबो हो न अची करे साम्हूं रखबो हो न तक़सीम थियण जी वारी ईंदी बीबी आयशा फरमाए थी हालांकि नबी सी जा मेट केतिरा हा गॾु घुमण वारा साहबी केतिरा हा यार दोस्त केतिरा हा ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾो रिश्तेदारनि जो ख़्यालु कंदो पर जॾहिं गोश्त तक़सीम थियण जी वारी ईंदी हुई पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा पहिरां गोश्त मोकिलियो खदीजा जी सहेलियुनि ॾांहुं कि दुनिया वारनि खे पैगाम आहे कि मोहम्मद करीम अलैहि सलाम जी सीरत जहिड़ी रब खे राज़ी करणु चाहियो था घर जे भातियुनि जे लाइ भला थी पओ
हदीस में हिकिड़ी पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी झूनड़ी आई आहे, वॾी उम्र वारी आई, पर नबी से वॾो एहतराम कयो, वॾी इज़त ॾिनी, वॾो आदर बा कयो। वॾे इज़त एहतराम ॾेई करे जॾहिं हुनखे वापसि कयऊं, बीबी आयशा हैरान थी वई, नबी से एॾी इज़त ने झूनी खे ॾिनी, इन वॾी उमिरि जी ख़ातून खे नबी से एॾो प्रोटोकॉल ॾिनो। बीबी साहब पुछण थी लॻी, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जा प्यारा नबी जो ख़बर, इन माई खे तव्हां एॾी सुहिणी मोट ॾिनी, एॾो सुहिणो आदर बा कयो, ॿुधायो त सही आहे माई केरु आहे? पागल में आयशा सुञाणी कांदी जा हे ख़दीजा जी सहेली आहे, कि खदीजा जी सहेली आहे। उन जे करे मां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने जो एॾो वॾो आदर भाव कयां, सीरत रसे थी ओ मियां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत ते हली रब खे जे राज़ी करणु चाहींदो, घर वारनि जे लाइ भलो थी पओ, पंहिंजे बचन जी न्याणी जे लाइ भलो थी। असां त अहिड़े समाज में था रहूं, अहिड़ा बि मर्द ॾिठासीं, अदा माई खे तलाक थो ॾियां, छो कि छोकिरी छो ॼाई, हे असांजो माशरो अथव। अरे हाँ, अॻे ॾाढी मोहबत हुई, पर हाणे घर वारी मोहबत फिटी वई आहे। अरे छा थियो, जेदा हिन पहिरीं बि छोकिरी ॼणी, हिन ॿी बि छोकिरी ॼणी, हिन टी बि रुगो छोकिरियूं थी ॼणे, हे असांजे माशरे में था रहनि। यकीन ॼाणियो, रिश्ता टुटते नज़र आया। ऐं मुतमइना अदाऊं दीन ते आऊं नबी सही जी सीरत ते खोड़ सार अहिड़ा बि हूंदा, चवंदा अदाऊं त तो हू बि ग़लति, हू बि ग़लति, हू बि ग़लति, सॼो जहान ग़लति, ऐं सही आहे। अरे तूं किथां सही आहे? यकीन ॼाणो पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत ते त इहा बात नज़र थी पवे। घर वारनि जे लाइ बि ॾाढा भला हा, पर पंहिंजी न्याणियुनि जे लाइ बि ॾाढा भला हा, एतिरा त भला हा जो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खे 4 न्याणियूं हुयूं। पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खे 3 पुटड़ा हा, 3 पुटड़ा दुनिया में हलिया विया, 4 न्याणियूं बाक़ी रहियूं। पर करे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम यकीन ॼाणियो महसूस बि कोन करायो त न्याणी घटा पुट वधा, बल्कि पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी हदीसन ते नज़र कंदो, वञी करे उलमा तुलबा का पुछा कंदो, नबी से अगर औलाद वञा कर तारीफ़ कई आहे त न्याणियुनि जी तारीफ़ कई आहे। नबी करीम अलैहिस्सलाम अगर तरबियत जे बदले में जन्नत जी बिशारत ॾिनी आहे त उमूमी तौर ते उन्हनि माण्हुनि जी जिन न्याणियुनि जी तरबियत कई, पाण केतिरे क़दुरु न्याणियुनि सां मुहबत कंदा हा। तव्हां पढ़ो इमाम बुखारी किताब अल अदबुल मुफ़रद, इमाम बुखारी हिकिड़ो बाब आंदो, जेकॾहिं पीउ पंहिंजी न्याणी जे इस्तक़बाल में अॻिते वधी उनजी पेशानी ते चुमी ॾे, इन जो बयान बीबी आयशा जी फरमाया पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जॾहिं बि वेठा हूंदा हा, नबी करीम अलैहिस्सलाम जी मौजूदगी में सैयदा फातिमा रज़ी अल्लाहु ताला अन्हा जॾहिं मलवी हुयूं, पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पंहिंजी न्याणी जे इस्तक़बाल में उथी बीहंदा हा, रुगो उथी कोन बीहंदा हा, बल्कि अॻिते वधी करे सैयदा फातिमा रज़ी अल्लाहु ताला अन्हा जो बेहतरीन इस्तक़बाल कंदा हा, बल्कि पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे ज़ुबान ते मरहबा मरहबा जा कलिमात जारी थी वेंदा हा, बल्कि अञा अॻिते वधी करे पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदा फातिमा जी पेशानी ते चुमी ॾींदा हा। चुमियूं ॾेई करे पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी जाइ ते बीबी फातिमा खे वेहारींदा हा। नबी सी के एतिरियूं न्याणियूं प्यारी हुयूं, यकीन ॼाणो जो सीरत रसूल ते नज़र कंदो, हटो इन सीरत जे सबक़नि खे पढ़ी करे बचड़नि सां प्यार कयूं, बचड़नि में जो रब न्याणियूं ॾिनियूं उन न्याणियुनि सां प्यार कयूं, किथे न्याणियुनि खे घटि साबित न कयूं। केतिरा समाजी माशरे में नज़र कंदा, वरसे तरके जी तक़सीम ईंदी आहे, न्याणियूं महरूम, केतिरा पीउ ॾिठासीं लिखराया, मुंहिंजूं न्याणियूं सभु मरियूं। अहिड़ा माण्हू आहिनि, ॿिए पासे वॾियूं दावा, अड़े हे दावाऊं ठलियूं। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम यकीन ॼाणियो केतिरो न्याणियुनि सां प्यार आहे, ओ ज़िंदगी जे रुगो आख़िरी ॾींहनि ते, आख़िरी ॾींहनि मां आख़िरी ॾींहं ते गौर कयो। पढ़ो सही बुखारी किताबुल मग़ाज़ी, इमाम बुखारी रहमतुल्लाह हिकिड़ो पूरो बाब बाब अलामातिन नबुव्वा, नबी सी ज़ख़्मनि में चूरन तकलीफ़ 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 सख़्त तकलीफ़ जा ॾींहं, जो मोहम्मद करीम सल्लल्लाहु जी तकलीफ़ जी हालत थी आहे। बुखार एतिरो त साहब चवंदा आहिनि हथड़ी था ॾिसूं त जिस्म एतिरो गरम आहे, हथ नथा रखी सघूं। ऐं पाण करीम फरमाईंदा ख़ैबर में जेको यहूदी आणी मूंखे ज़हर ॾिनो हो, उन ज़हर अॼु असर ॾेखारियो आहे, अॼु मुंहिंजा आंड्रा कटिजी विया। तकलीफ़ एतिरी जो न्याणी करे वेठी आहे, उनजी ज़ुबान ते जुमला वाह कर वाह हाय मुंहिंजे बाबे जा गम, वॾो तकलीफ़ जो ॾींहुं आहे। पर इन टाइम ते हालांकि पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी मौजूदगी में सब साथी हुया, सब पंजाब हुया,
ये यकीन जानो एदा वफादार जेके अंगूरी जे इशारे ते जाने जा नजरान जन वारा असहाब मौजूदा, अहल बैत मौजूदा, घर वाली मौजूद, नबी सीधा साथी मौजूदा, पर पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सबनी मां सजो के सजो बीबी फातिमा के हे सबक सिखण जा सजे वेड़े मां नबी सी के पंहिंजी न्याणी सां वधीक प्यार आहे। चाहियो त दीन खपे, नबी सी वारे सीरत खपे, सजे वेड़े में पंहिंजी न्याणियुनि खे वधीक मतबरार नबी सी फातिमा के सजो फातिमा हेॾे आहे। पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे चवण ते सैयदा फातिमा नबी करीम सलाम जे करीब आई। पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने फातिमा के अञा वेझो कयो, ओ मुंहिंजी न्याणी फातिमा वेझो आ, तुंहिंजे कन में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। नबी करीम अलैहिस्सलाम बीबी फातिमा जे कन में हिकिड़ी ॻाल्हि चई। हिकिड़ो त वेझो सॼो वेझो सरण खां बाद में नबी से अञा वेझो कयो, अञा वेझो करे कन में का ॻाल्हि चई आहे। सैयदा जी जो इहा ॻाल्हि ॿुधी आहे, परे वञी करे ज़ारो कतार रोअण लॻी आहे। पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदगी जे आखिरी ॾींहं में न्याणी ते नज़र कई, न्याणी रोए थी पई, नबी से वरी छॾे करे दिलदारी जारी आहे। ईअं मालूम थो थिए, ईअं महसूस थो थिए ज़िंदगी जे इन ॾींहं ते बि मोहम्मद नथा चाहिनि त मुंहिंजी न्याणी जे अखियुनि में लुड़क हुजनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तू न्याणी जे अखियुनि में लुड़क थो ॾिसी पीउ ऐं तोखे रहम ई नथो अचे, तू कीअं थो दावा करी त राहे मुस्तक़ील ते आहे। नबी से वरी ॾिठो सैयदा फातिमा परे वेठी आहे, रोए थी पई। वरी पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सॾ कयो, फातिमा ओ न्याणी फातिमा हेॾे आ। सैयदा फातिमा वरी वेठी आई आहे। वरी पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सॾे करे सैयदा जे फातिमा जे कननि में कुझु चयो, कन में जो कुझु ॻाल्हायो। सैयदा जो रोअण मुस्कुराहटनि में तब्दील थी वियो, चेहरे ते मुस्कुराहट अची वई। बीबी साहिबा जो रोअण बंदि थी वियो, चुपचाप थी वई। ताजो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम कुछ देर खां बाद में दुनिया छॾे विया। सैयदा का पूछा कई नी फातिमा दे खबर, पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने तोखे छा चयो हो जो तू रोई पई? वरी ॿुधा त सही छा चयूं जो वरी खिली पई। सैयदा फरमाया थी नबी करीम अलैहिस्सलाम ने मूंखे सॾे करे फरमायो, पाक करीम अलैहिस्सलाम फरमायो, फातिमा ओ मुंहिंजी प्यारी न्याणी फातिमा, हे मुंहिंजी ज़िंदगी जो आखिरी ॾींहुं आहे, हे मुंहिंजी ज़िंदगी जी तोसां आखिरी मुलाक़ात आहे। ओ मुंहिंजी प्यारी न्याणी फातिमा, मां रब जे हुज़ूर वञा थो पियो, दुनिया खे छॾियो थो पियो वञा। सैयदा फरमाया थी जुमला ॿुधी करे मुंहिंजे वजूद जे मथां ढका उतारी थी वियो। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने विछोड़े मुंहिंजूं अखियूं आलियूं करे छॾियूं। वरी पुछण वारे पुछियो, सैयदा दे त ख़बर जो वरी ॿीहर तोखे नबी करीम अलैहिस्सलाम सॼो हो, सॾे करे नबी करीम अलैहिस्सलाम तोखे छा चयो हो, ॿुधा त सही। सैयदा फरमाया थी वरी सॾे करे पाण खे फरमायो, फातिमा तूं मुंहिंजी प्यारी न्याणी फातिमा, जे हिन दुनिया मां हलियो ईंदमि, आख़िरत में रवानो थींदमि। आख़िरत में मूंसां मुंहिंजे ख़ानदान में जेके मिलण ईंदा सभिनी में पहिरीं तूं हूंदी जेका मूं वटि ईंदी। अदान ते तो गौर कयो, सभिनी खे छॾे न्याणी खे पिया सॾे। इन टेम ते बि नबी सी नथा चाहिनि त मुंहिंजी न्याणी जे अखियुनि में लुड़क हुजनि। तूं पीउ या तो सॼी हयाती न्याणियुनि खे घटि कयो, पुटनि खे मथे कयो, न्याणियुनि खे रोड़ायो, आख़िर वींदे वींदे अहिड़ी तक़सीम करे में न्याणी वीचारी हक़ खां मारूं थींदो तो ईद वारो आहे, चए ईद ऐं सुन्नत वारो आहे। और यकीन जानो नबी सी के न्याणियुनि सां त प्यार आहे, और न्याणियुनि जे औलाद सां प्यार आहे, कमाल दर्जे जो प्यार। थोरो तसव्वुर कयो, अचो रिश्तनि में मोहब्बत पैदा कयो, नातनि में मोहब्बत, रिश्ते जी मोहब्बत वॾी अहम अथव। पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान, ला यदखुल जन्नत कत्तार, से बुखारी में ग़ालिबन किताबुल अदब में बाब इस्मिल कातिल, जेके रिश्ता न टोड़नि था, ये टोड़ण केॾो वॾो गुनाह आहे इन जो बयान। नबी से फरमायो, रिश्ता टोड़ण वारा जन्नत में वेंदा ई कोन। मतां भुल हुजे मूंखे तौहीद जन्नत में वठी वेंदी, मतां चई थी मूंखे इबादतूं, हर अमल जी पंहिंजी पंहिंजी जाइ ते हैसियत आहे। जे रिश्ता टोड़े दुनिया में ज़िंदगी गुज़ारी पियो, माण्हू चवंदी भलो आहे, पर शरीयत सीरत जे तनाज़ुर में हिदायत वारी वाट कान्हे का। नबी से रिश्ते जो हाँ टोड़ण जो हुकुम तॾहिं आहे, अल्लाह जे लाइ, दीन जे लाइ। नंढे नंढे मामलात ते भाउ न ॻाल्हाईंदी कोन, भेणूं ॻाल्हाईंदी कोन, सगा सोट, सगा मासात, मिट माइट, हे दीन कोन्हे को। नबी जी फरमाया, जिन रिश्ता टोड़िया जन्नत खां महरूम थिएगा। ऐं ख़बर अथव केॾो रिश्तनि जो ख़्याल, मोहब्बत। दीन चाहियो था न घर वारनि खे मोहब्बत ॾियो, बचड़नि खे मोहब्बत, घर में मोहब्बत जो माहौल पैदा कयो। घणा अहिड़ा माण्हू हूंदव घर जे दर मां दाख़िल थियो जहिड़ो कब्रिन में कां अची वियो,
सब परेशान, चुप चुप चुप, बाबू अची वियो, ख़बरदार चुप, ॾाढो अची वियो। ताज़ी ताज़ी नमाज़ पढ़ी आयो, घर जे दरवाजे में दाख़िल थियो, सन्नाटो तारी थी। दीन कोन्हे को, ख़बरदार दीन ख़बर अथव, हेर दीन आहे। केॾी मोहबत आहे न्याणियुनि सां, वरी न्याणियुनि जे औलाद सां। तसव्वुर त कयो, पढ़ो सही बुखारी जे अंदरि किताब सलात में इमाम बुखारी हिकिड़ो बाब क़ाइम कयो त न्याणी खे कच्छ ते खड़ी निमाज़ पढ़जे, इन जो बयान। तसव्वुर बि नथा करे सघो त नबी सी रिश्तनि में केतिरियूं मोहबतूं वंडियूं, न्याणियुनि खे केतिरी मोहबत ॾिनी, और न्याणियुनि जे औलाद खे केतिरी मोहबत ॾिनी। साहबी ज़ुहर फरमायो त ॾींहं जो मस्जिद में वेठा हुआ, पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो ॿारहां मस्जिद में दाख़िल थिया। नज़र खणी करे ॾिठोसीं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे कुल्हनि ते नंढड़ी तोतरी सवार आहे। गौर कयो केरन मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यकीन जानो जो उन जी अज़मतन ते नज़र थी पवे। ईअं तो मालूम ते ख़लक़त में हेड़ो न को आयो न को ईंदो, न को जायो न को जमदो, जंहिंजी अज़मत जा तराना क़ुरान बयान कंदो आहे, जंहिंजी अज़मत जा पढ़ला और रब जे क़ुरान जी आयतनि में सूरत में मौजूद आहिनि, जंहिंजो शान अल्लाह बयान कंदो आहे, जंहिंजो शान ईंदो आहे। रब फरमाए हबीब असां तुंहिंजो ज़िक्र बुलंद करे छॾियो आहे, वरफ़अना लक ज़िक्र, तुंहिंजो शान वधाए छॾियो आहे। जंहिंखे रब इहो जुमला चए, ॿुधायो तुंहिंजो शान केॾो हूंदो। मदीने जी घिटी मां आया आहिनि, मस्जिद में दाख़िल थिया आहिनि, पर साहबी फरमाया जो पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे कुल्हे ते तोतरी सवार आहे। अञा जो हदीस जी जुमलनि ते गौर कयो, पाक करीम अलैहिस्सलाम जी मुसल्ले ते बीठा, हे पोयां सहाबा जी जमात आहे, मियां हे मस्जिद नबवी जो माहौल आहे, पोयां सफ़ में बीठल जे ॾिसो दुनिया सारी जे इबादतनि गुज़ारनि में नमाज़ में सभ खां वॾा नमाज़ी आहिनि। हे नज़र थी पवे सिद्दीक़ अकबर बीठो आहे, हे नज़र थी पवे फारूक आज़म बीठो आहे, हे नज़र थी पवे उस्मान अली बीठा आहिनि, हे अज़मतनि वारा सभु बीठा आहिनि। पर साहबी फरमाया जो पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं नमाज़ जुड़ी अल्लाह अकबर करे नमाज़ में बीठा, पर कुल्हे ते नंढड़ी सवार आहे। केॾी त मोहबत आहे। चवंदा वरी जो रुकू में विया न, ॾिठो ते पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पंहिंजे कुल्हे तों लाहे करे नंढड़ी खे हेठि विहारियो। पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम रुकू कयो, पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सजदा कया, सजदा करे वरी जो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ॿी रकात जो थिया। साहबी फरमाईंदा त अखे ॾिठो पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम वरी नंढड़ी खे खणी करे नमाज़ पढ़ंदा पिया। छा त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सीने में ॾोटनि सां प्यार आहे, नंढनि सां प्यार आहे। पोइ हिकिड़े ॾींहुं तीअं बि थियो, हिकिड़े ॾींहुं तीअं बि थियो, पढ़ो सुन नसाई किताब सलाह इमाम साहब हिकिड़ो बाब थो हाणे, कॾहिं कॾहिं न नमाज़ में को सजदो डिघो थी वञे, उन जो बयान हदीस आंदो। हिकिड़े नबी से नमाज़ पढ़ाई, हिकिड़ी नमाज़ जी रकात जो हिकिड़ो सजदो ॾाढो डिघो कई। साहबी सगोर चयो असांखे पोयां डपु लॻो त अले छा थियो, अले का वही लथी आहे, अले को हुकम लथो आहे, अले को ॿियो मसइलो थियो आहे, परेशान थी विया आहिनि। ठीकु आहे, मथो कोन खयोसीं, डिघो सजदो डिघो सजदो डिघो। देरि खां पोइ नबी सी फरमायो अल्लाहु अकबर, डिघो सजदो थी, नमाज़ पूरी थी। चए थो आयसि वेझो, पुछा कयूं साईं भला अॼु एॾो डिघो सजदो कयो, को हालत सजदा में का वही नाज़िल थी हुई या को ॿियो मामिलो मसइलो हो? नबी सी फरमायो को मसइलो कोन हो, असलो सजदे में हुउसि न, नंढड़ो हुसैन रांदि कंदे 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 अची मुंहिंजी पुठी ते वेही रहियो। पोइ मूं सोचियो भली ॻाल्हि कोन्हे जो नंढड़ो पंहिंजी मर्ज़ी सां न लहे, ऐं लाहियांसि, त ॻाल्हि मूंखे वणी कान्हे। ऐं सजदे में हुजे न इंतज़ार में, नंढो लहे त पोइ सजदे मां उथां न, हाणे जॾहिं लहे नबी सी सजदे में, पोइ असाब जी जमात सजदे में, सभु पिया इंतज़ार कनि हिकिड़े नंढड़े 4 सालनि जे ॿार जे लाइ। हाणे मस्जिद नबी जा 50-100 नमाज़ी, इमाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सहाबी पोयां मुक़तदी, हे सॼी जमात सजदे में इंतज़ार में, हे नंढड़ो उथे त पोइ सजदे मां उथजे। नबी जी फरमाया पोइ नंढड़ो ढो करे पंहिंजी मर्ज़ी सां लथो, पोइ सजदे मां उथियसि, इन जे करे मुंहिंजो सजदो डिघो थियो। कि नबी सिंह जे दिल में ॾोटनि सां प्यार, नंढनि सां प्यार। बल्कि हिकिड़े ॾींहुं तीअं थियो, पढ़ो न तव्हां सुनन तिरमिज़ी अब्वाबुल मनाक़िब, इमाम साहब हिकिड़ो बाब थो हाणे सोने हसन हुसैन जी फज़ीलत जो बयान। हदीस में चए थो हिकिड़े नबी सिंह पिया जुमे जो ख़ुतबो ॾियनि, असाब सगोरा वेठा, को नबी सिंह वारो ख़ुतबो को असां जहिड़े अबरनि सबरनि मोलियुनि वारो थोरी हो। नबी सिंह ख़ुतबो ॾींदे फरमाईंदा, ऐं हितां जन्नत पियो ॾिसां, जे मेंबर ते बीठा, ऐं हितां जहन्नम पियो ॾिसां। कि मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ख़ुतबा मेंबर ते ख़ुतबे वाजन, जिब्रील क़ुरान खणी आयो, कमाल दर्जे जा ख़ुतबा, ख़ुतबो बेड़ो खजी जो थोड़ो के जंहिंखे टेक तरी न हो न, पढ़ो सुनन इब्न माजा में
अब्वाब इकामत सलात व सुन्नत फीहा बाब मा जा फी शान बदइल मिंबर जो बयान ये उहे खतीब अहिड़े खदीज थोड़े खे टेक ॾी करे ख़ुतबो ॾींदा हिकिड़े ॾींहुं खदीज उन थोड़े खे खणी पाण खां परे कई ख़ुतबो ॾियनि पिया हदीस में चए मस्जिद में केॾी महिल दाहूं थियूं ॼण केरु रोए पियो असाब जेका कैफ़ियत था बयानु कनि चवंदा ईअं पियो महसूस जेको नंढो ॿार पियो मस्जिद में रोए त ओॾे ॾे ॾिसो रोए बि केरु कोन थो वरी केॾी महिल ॾिसी थिए थी आवाज़ जेको ॿार वारो न उहो तेज़ थी वियो आहे जहिड़ो ढगे जूं दाहूं त तसवुर कयो छा माहौल हूंदो ढगे जूं दाहनि जो आवाज़ अहिड़ो केरु यानी कि ॾुख में पियो रोए मस्जिद नबी में आहे बि केरु कोन वरी जो आवाज़ वधियो उठ जे दाहनि ते वञी पहुतो साहबी सगुर फरमाए तो हेॾे होॾे ॾिठोसि ख़बर न पई पए त रोए केरु पियो एतिरे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मिंबर तां लथा वरी उन खजी जे थुड़ खे खयूं उन ते हथु रखियो पाण में ॿियो केरु कोन थो रोए थोरो पियो रोए ऐं ख़बर अथव छो थो रोए हे मूंखां परे थी वियो न हिन जे करे पियो रोए हिन जे करे हिकिड़ी हदीस में थी अल्फाज़ नबी से फरमाइनि त जंहिं खे चुप न करायां न त क़यामत ताईं पियो रोए आहे उहो ख़तीब आहे अहिड़ो ख़तीब दुनिया में आयो ई कोन्हे न को ॼायो न को ॼमंदो पर उहो ख़तीब ख़ुतबो पियो ॾे हे नंढड़ा हसन हुसैन साम्हूं आया हदीस में चए थो नंढड़ा हुजनि घरां निकिरी त आया पर थोरो हलनि वरी किरियो पवनि वरी थोरो हलनि वरी किरियो पवनि पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मिंबर तों लथा मिंबर तों लही करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन सहाबा जी जमात ॾिसे थी भई पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करे नंढनि खे खयो खणी करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिंबर जे पासे में वेहारियो वरी पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुतबो शुरू कयो हे सभु ॻाल्हियूं नसीब जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर वारनि जे लाइ केॾा भला हुआ ही घर वारनि लाइ भलो पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे न्याणियुनि सां केॾी मोहबत कंदा हुआ ॿुधा त तुंहिंजो पंहिंजी न्याणियुनि सां कहिड़ो सलूक आहे तुंहिंजे औलाद सां कहिड़ो सलूक आहे पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु पंहिंजे औलाद जे औलाद सां हेतिरी मोहबत कंदा हुआ बेख़बर तूं केतिरी मोहबत कंदो आहे असांखे त सबक़ ई विसरी आहे न जे असांजी मस्जिद जे मौलवी न कॾहिं निमाज़ ते ॿ चकर ॿार वठी अचे ऐं इन सिफ़नि में थोरो ॿार ही घुमे असांजा मुतवली चवंदा मौलवी साहिबु जा मस्जिद संभाल जानी घर संभाल हेॾे ॿार छो थो खणी अचे हे दीन रही कोन्हे हर जॻह ते वञी ॾिसो त हेॾो कोन था वञो रुॻो हिते पाक मोहम्मद करीम सलाम जी सीरत खे पर्दा ॾींदो यकीन ॼाणो जो विख वधाए करे नबी करीम सलाम मस्जिद में वञनि था त मस्जिद वारनि जे लाइ नबी सी केॾा भला हुआ मस्जिद में बि असां मां के भला त के त मस्जिद में बि चिड़ साॻी कावड़ साॻी खयूं अचनि केॾी महिल हिन नमाज़ी जी बेइज़ती केॾी महिल हिन नमाज़ी जी बेइज़ती असांजे माशरे में नाराज़ न थींदो तव्हां वटि भला हूंदा ऐं पंहिंजे नवाब शहरी ॻाल्हि थो कयां अहिड़ा अहिड़ा माण्हू बि हूंदा जिन जे मामलात जे करे माण्हू मस्जिदूं छॾे विया मस्जिद में बि हिन खे तानो हिन खे टोक हिन जी बेइज़ती मस्जिदूं वीरान करे करे सभु नमाज़ी वेठा आहिनि पर जो हिकिड़ो दरवाज़े मां दाख़िल चुप हाणे जेसी ही मस्जिद मां निकिरे न मजाल केरु पुछे ऐं घणा वरी अहिड़ा नादान सम्झंदा हे असांजो रोब आहे हे रोब कोन्हे बेदीनी आहे मोहम्मद करीम सलाम जी सीरत ॾसे थी घर वारनि जे लाइ बि रहमत थी जे अची निकिरी मस्जिद में तूं मस्जिद वारनि जे लाइ बि रहमत हुजी पाण एॾो मस्जिद वारनि जो ख़्यालु कंदा हुआ हदीस में तो सही बुखारी में किताबुल अज़ान में इमाम बुखारी हिकिड़ो बाब क़ाइमु कयो त हिकिड़ो इमाम जे कनि पोइ ॿार जे रोअण जो आवाज़ ॿुधी नमाज़ खे हल्को करे उन जो बयानु पाण फरमाईंदा कॾहिं कॾहिं मस्जिद में ईंदो आहे मुंहिंजी दिलि चवंदी आहे अॼु नमाज़ वॾी पढ़ा छा ठाहे पढ़ा हालांकि नबी सिंह हुई नमाज़ ठाहे पढ़ंदा पर जे वरी पैगंबर जी ज़ात अञा शौक़ सां बीहे छा था सम्झो नमाज़ूं बेड़ियूं नबी सिंह जूं हूंदियूं हुयूं मिसले ते बीह जन्नत ॾिसी वठंदा हुआ जहन्नम ॾिसी वठंदा हुआ त पढ़ो न ॾिसो किताब सही बुखारी किताब सलातिल कुसूफ इमाम साहब बाब आंदो कुसूफ जी जमात जो बयान हिकिड़े ॾींहुं नबी सिंह नमाज़ पढ़ाई पाण किन फरमायो हदीस ॾिघी मुख़्तसर ॿुधाए पाण किन साहब आहे तो मुंहिंजा साहब अॼु मूं नमाज़ में मुसले तां जन्नत बि ॾिसी वरिती जहन्नम बि ॾिसी वरितो कमाल दर्जे जो इमाम पाण किन सलाम फरमाईंदा सही बुखारी में किताब सलात में बाब इज़्ज़तिल इमाम नबी फरमाया जॾहिं मुसले ते तो बीह आहे वाहिद इमाम अथव हे जेके ॻाल्हियूं असीं बार बार त कयूं न दा हो मुंहिंजा भाउ हे छद फिरका हे मौलवी हे पीर हे अलामा सभु भला आहिनि पर हेॾे अच नबी साईं यकीन ॼाण हिन रात खां का भली ज़ाती कोन्हे सभु ॻाल्हियूं छॾ अच मोहम्मद करीम इस्लाम जी सीरत सां जुड़ी पो हिन खां सुहिणी का वात ई कोन्हे इहो आहे ज़ात हाणे फरमायूं जॾहिं नमाज़ पढ़ायां थो जीअं अॻियां थो ॾिसां ईअं पोयां बि ॾिसां थो हे उहो इमाम
पर केॾा त जमातनि जे लाइ मस्जिद वारनि जे लाइ भला हा। हदीस में चए थो नबी सी फरमाइनि था ऐं दिलि त चवंदी आहे अॼु नमाज़ डिघी करे पढ़ां, पर पाण फरमे पोइ जॾहिं नमाज़ डिघी करे पढ़ंदो आहे न पोयां अचानक ॾिसंदो आहे आवाज़ ईंदो आहे त को नंढड़ो ॿार रोए पियो। बसि नंढड़े ॿार जे रोइण जी आवाज़ ॿुधण जी देरि आहे ऐं पंहिंजा मनसूबा प्लानिंग ख़तमु करे नमाज़ खे मुख़्तसर थो कयां। मथां नंढड़ो रोए, नंढे जी अम्मा परेशान थिए, नंढड़ो परेशान थिए, कंहिंखे परेशान करिणो कोन्हे। केॾी भली सोच आहे। ज़िंदगी पूरी गुज़री पर तव्हां कॾहिं ॿुधो न हूंदो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मस्जिद में कंहिंखे तकलीफ़ ॾिनी हुजे। मस्जिद जे सभिनी साथियुनि लाइ जेकॾहिं अल्लाह जे नबी जी सीरत तेरी करे रब खे राज़ी करणु चाहियो था यकीन ॼाणो मस्जिदनि सां मुहबत कंदा कयो। जीअं मुखातमे ॿुधी चुका आहियो पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत ॾसे थी। हर वक़्तु बंगले ते त नज़र अथई, हर वक़्तु पंहिंजे महल ते त नज़र अथई, हर वक़्तु पंहिंजे होटल जी रहाइश ते त नज़र थी। इनखे ॾाढो साफ़ रखंदो आहे, ॾाढो सुथरो रखंदो आहे, अञा बहितर कयां, अञा बहितर कयां। पर पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत ॾसे थी रब जे घरनि सां मुहबत कयो। ख़बर अथव पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम केॾो मस्जिदनि सां मुहबत कंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं पाण जो मस्जिद में आया तो नबी दाऊद में किताब सलात में नबी सिंह जहिड़ी पाक ज़ात मस्जिद नबी में आई। को सादरो माण्हू हुयो, उन खां को थुक उछली, को खांगारो उछलियो, वो वरी मस्जिद जी भित ते नबी सी मस्जिद में जो आया पाण वटि का शइ न ॾिसूं, हे थेलियूं पयूं आहिनि, होॾे किचिरो पियो आहे, हिते गिलास उछलियो पियो आहे, हिते जग पियो आहे, मजाल कंहिं शइ में हथ विझूं, हे मोज़िन केॾे हो, ही सभु शयूं हिते छो पियो न वा? सरासर बेदीनी आहे। नबी साईं अॼु मस्जिद में लॻल भित ते खांगारो ॾिठो, न कंहिंखे सॼूं, न कंहिंजो इंतज़ारु कयूं, को बिलाल किथे आहे, सलमान किथे आहे, सुहेब कुझु बि न। नबी साईं अॻिते वधी पंहिंजी अंगूरी सां त मस्जिद नबवी जी भित साफ़ कनि। हे नसीहतूं अथव। हिन घर सां मुहबत रखो, हिन घर जी सफ़ाई सुथराई सां मुहबत रखो। जॾहिं मस्जिद पे ठही अल्लाह जो हबीब ख़ुदि मज़दूर बणिजी पियो मटी ढोए। असांजे पाड़े में ॻोठ में मस्जिद ठहे थी, केतिरी सां दिलचस्पी वठो। यकीन ॼाणो अल्लाह जे नबी केॾो मस्जिद सां प्यारो। से मुस्लिम पढ़ो न, किताबुल मसाजिद पढ़ो। घर मस्जिद सां गॾु हूंदो पर नबी सी वरी मस्जिद में सुम्ही पवंदा। हिन घर में सुकून ईंदो, हिन घर में राहत महसूस ईंदी। ऐं नमाज़ुनि ते ईंदा हुआ उमूमी तौर ते हदीस जा किताब जो साम्हूं रखूं था न, नमाज़ी सभु नमाज़ूं पढ़ी घर वेंदा हुआ, पर अक्सर सभिनी खां आख़िर में मस्जिद मां को निकिरंदो हो नबी से निकिरंदा हुआ। हदीस सही बुखारी में किताब तफ़सीर में इन फी ख़ल्क़ि समावाति वल अर्ज़ इन आयत तफ़सीर में हिते मुख़्तसर घणनि जॻहनि ते ॾिसूं था न तफ़सील सां इहा हदीस मिले थी जेका ॾसे थी त नबी साईं मस्जिद में असाब नमाज़ पढ़ी निकिरंदा, पर सभिनी खां देरि अगरि निकिरंदा हुआ न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकिरंदा। एॾो हिन घर सां प्यार। हाणे असुल टाइम 12 खां टपिजी वियो आहे, असुल कलाक जो टाइम जो समुझ पूरो थी वियो हूंदो, पर हाणे आख़िर में हिकु ॿ ॻाल्हि करे बसि गुफ़्तगू खे ख़तमु थो कयां। नबी सी मस्जिद सां प्यार कयो, अल्लाह जे हबीब जी नज़र में मस्जिद जे मुअज़्ज़िन सां वॾो प्यार रखियो। ये अल्लाह जा घरड़ा जेके आहिनि न, हिनखे जेके संभालियो वेठा आहिनि, सफ़ाई सुथराई करे जेके अज़ान जो सदाऊं बुलंद के वेठा आहिनि, नबी सी जी सीरत ॾसे थी, इन्हनि सां ख़ूब मुहबत रखो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में मस्जिद जी सफ़ाई सुथराई केरु कंदो हो? हिकिड़ी झूनी औरत हुई, मूंखां तव्हां अॻे हदीस ॿुधी जेका ॾसे थी, जेका सम्झाए थी, सीरत ते हलो, हिन घर सां प्यार रखो, हिन घर जी जेको सफ़ाई सुथराई करे थो इनखे घटि न सम्झो, हक़ीर न सम्झो, इनखे नौकर न सम्झो, इनखे मुलाज़िम न सम्झो, इन जी तहक़ीर न कयो। अगरि तव्हांखे पाक पैगंबर जी सीरत वठणी आहिनि, उहा सीरत ॾसे थी, इनखे मुहबत ॾियो, इज़त ॾियो, एतिराम ॾियो। ख़बर अथव नबी सी केतिरो एतिराम कंदा। से मुस्लिम पढ़ो, किताबुल जनाइज़ पढ़ो, से बुखारी किताबुल जनाइज़ में मुख़्तलिफ़ किताबनि में हिकिड़ो बाब ईंदो त क़बर ते नमाज़ जनाज़ा पढ़ण जो बयानु, उते तव्हांखे हदीस मिली। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाईंदा मस्जिद नबी में हिकिड़ी झूनड़ी हूंदी हुई, हबशी, सादड़ी, पोड़ी, मिस्कीन, मिट माइट मदीने में को बि कोन हो। मस्जिद नबी खां परे हिकिड़ो हुन जेको नंढड़ो छप्पर हो, साहब हुन छप्पर जो तारुफ़ कराईंदे चवंदा जहिड़ो पखी जो आखेरो, उहो सफ़ो नंढड़ो घर, उते वेंदी के मानी गिरा ॾिनो खाधो, अल्लाह का कहिड़ो मस्जिद जी बुहारी, मस्जिद जी सफ़ाई। पर हदीस में चए थो बीमार थी, पर पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम इन झूनी को तबीयत पुछा करण जे लाइ बार बार ईंदा हुआ।
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जी आदत दी में बार बार कंदा हा असाब ना बाल वठदा हा पानी दा हा जूनी केड़े हाल में आ ही जूनी केड़े हाल में आ ता नबी समझ में हिकिड़ी रात अहिड़ी आई साहबा फरमाइनि था रात जे टाइम ते जूनी घणी बीमार थी पई ता जो जूनी वफात करे वई पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी दी थियो जी सुबह दी पहिरों सवाल ज़ुबान ते हुयो साहबा का पुछा था कंजो खबर उन जूनी जो केड़ो हाल आ उन जूनी जी केड़ी तबीयत आ हज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा नबी वा जूनी तरह त फौत थी वई फिलफोर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने ज़ुबान ते कलिमात जारी किया फरमाया फला कुंतुम आज़नतुमुनी मुखे छो कोन बुधायो मुखे छाजे करे तलाक कोन ॾिनो सहाबा कंदा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा हबीब इने जे करे जो वाजूनी रात जो गुजारे वई असां के गाल वणी कान को जो रात जो तवाजे आराम में खलल विजूं तवाजे निंड में खलल विजूं पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ये कोन चयो ठीक आ जकन तवा रात जो जनाज़ो पढ़ी छडियो आ रात उन जी तदफीन और तकफीन करे छडिया त गाल काफी आ ते उम्मत के सिखारी न था ओ कल में पणवारो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत मो सिखो इन घर जी खिदमत कन रब जे रसूल के केड़ा वणन था पिया पाक करीम सलाम फरमाइंदा दुल्लूनी अला कब्रिहा के जूनी जी कब्र पे वठी हलो सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाइंदा पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के उन्हें जूनी जी कब्र पे वठी आया से अल्लाह अकबर जी करे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जूनी जी कब्र पे नमाज पढ़िया ए दुनिया वारन के पैगाम मस्जिद जो सबब मस्जिदन सा प्यार कयो मस्जिदन की खिदमत करण वारन सा प्यार कयो मस्जिदन में अज़ान हुजण वारे मुअज्जिनीन सा प्यार कयो ॾिसो त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम केॾो न बिलाल सा प्यार कंदा हा केॾी न बिलाल के मोहब्बत ॾींदा हा ही सीरत जूं ॻाल्हियूं वरी अॻिते था वधूं नबी सी नंढड़नि सां छा प्यार सां पेश ईंदा हा वॾड़नि सां छा प्यार सां पेश ईंदा हा अल्लाह जे हबीब बीमार जो केतिरो ख्याल कंदा हा यतीमन जो केतिरो ख्याल कंदा हा बुखायलनि ॾुखायलनि जो केतिरो ख्याल कंदा हा मुसाफ़िरनि जो केतिरो ख्याल कंदा हा कोई यकीन ॼाणियो अञा जे अॻिते वधो जानवरनि जो केतिरो ख्याल हो पखियुनि जो केतिरो ख्याल हो ओ जेके नज़र न अचनि जिन ऐं फ़रिश्ता उन्हनि जो केतिरो फ़िक्र हो हिकिड़ी आयत ते रुगो ॾिसो न वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन रब फरमाए हबीब तूं जहाननि ले रहमत आ सभिनी ले भलाई कंहिं जो नालो खणूं नबी सी हिन ले रहमत नबी सी हिन ले रहमत रब फरमाए तूं सभिनी ले रहमत आ ओ सभिनी जहाननि ले रहमत आ हाणे सीरत जो ही सबक ॾसे थो तुंहिंजो सरदार त सभिनी ले रहमत आ तूं रहमत आहीं घर वारनि जे लाइ ओड़े पाड़े वारनि जे लाइ मस्जिद वारनि जे लाइ बाज़ार वारनि जे लाइ शहर वारनि जे लाइ मिटनि माइटनि जे लाइ वेझो वारनि जे लाइ परे यकीन ॼाण सीरत जे थी सभिनी लाइ बहितरीन थी पओ त ॿ ॻाल्हियूं रखियूं नबी सी जी सीरत तां गॾु वॾी डिघी इख़्तिसार सां ॿ ॻाल्हियूं हुकूकुल्लाह हुकूकुल इबाद नबी सी तौहीद जी वाट ॾेखारी अल्लाह जे ख़ौफ़ ख़शियत वारी वाट ॾेखारी अल्लाह जी यादि इबादत वारी वाट ॾेखारी नबी सी गाफ़िल को ना ग़िफ़लत खां पाक आहे जाऊं ई तमामु अल्लाह जे रसूल जी सीरत ते हली रब खे राज़ी करणु चाहियूं था चुस्तियूं पैदा कयूं सुस्तियूं ख़तमु कयूं नबी सी नमाज़ी आहे जो इंशाअल्लाह अॼु खां नमाज़नि जी पाबंदी कंदासीं अल्लाह जे हबीब ख़ूब क़ुर पढ़ंदा अल्लाह जे क़ुर खे टेम ॾींदा जो इंशाअल्लाह अॼु खां अल्लाह जे क़ुर जी तिलावत लाइ टेम कंदासीं नबी सी ख़ूब ज़िक्र फ़िक्र कंदा हा जो अॼु खां इंशाअल्लाह अल्लाह जो ख़ूब ज़िक्र कंदासीं सभु इबादत जा मामला कंदासीं तौहीद में पुख़्ता थींदासीं गुनाहनि खां पंहिंजो पाण खे बचाईंदासीं ऐं सीरत जो ॿियो नुक़्तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर ले औलाद ले बच्चनि ले घर वारनि ले यारनि दोस्तनि जे लाइ मिटनि माइट सभिनी ले भला इन ॿिए नुक़्ते खे साम्हूं रखी इंशाअल्लाह आऊं ऐं तव्हां अॼु मिली करे तहियो था कयूं पंहिंजे अंदरि नरमी पैदा कंदासीं पंहिंजे लहजे ते पंहिंजे तौर तरीक़े ते पंहिंजे ॻाल्हाइण ॿोल्हाइण ते पंहिंजे मिज़ाजी मामला ते ख़ूब महिनत कंदासीं इंशाअल्लाह असांजो सरदार बि सभिनी लाइ भला रहनि असीं भला न थी पवंदासीं रब खां दुआ था घुरूं अॼोकी कॉन्फ्रेंस अॼोकी प्रोग्राम रस्म न बणिजे बल्कि मुंहिंजो तव्हांजो धणी मूंखे मांखे तौफ़ीक़ ॾे अॼु हितां असीं उथूं त पंहिंजो पाण खे बदिलाए करे उथूं हीउ जेको सीरत जो ज़ेवरान पाए करे उथूं ज़िंदगी में अॼु खां पोइ जेके सुबुहूं शामूं रातियूं ॾींहं गुज़रनि हे सीरत जूं अदाऊं असांजे अदान में नज़र अचनि हे अखलाकियात हे अक़ीदा हे अमल हे मामलात मुंहिंजे मुंहिंजी सीरत में नज़र अचनि मालूम थिए त हाउ बेली हे अल्लाह जे रसूल जो सचो पैरोकार आहे वाकई हिन जी ॻाल्हाइणी उहा ई आहे हिन जी उहा ई ॻोल्हाइणी आहे हिन जी मेल जोल हिन जा अखलाक हिन जा मामला हे सभु अल्लाह जे हबीब जो पैरोकार रब खां दुआ था घुरूं अल्लाह से मूंखे मांखे मिड़नी खे अमली ज़िंदगी अता फरमाए व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व मा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहि अज़ीज़।